नाज़रीन, गंबड़ के ख़ानगी तालीमी इदारे पारां अंग्रेज़ी सब्जेक्ट ग्रामर ते लेक्चर प्रोग्राम और तालीम की अहमियत बाबत 3 रोज़ा सेमिनार मुनक़द किया वियो। रिपोर्ट कर रहा है किशोर कुमार। गंबड़ के निजी तालीमी इदारे एवरशाइन ग्रुप ऑफ कॉलेजिस अंग्रेजी सब्जेक्ट ग्रामर ते लेक्चर प्रोग्राम और तालीम की अहमियत बाबत 3 रोज़ा सेमिनार मुनक़िद किया वियो, जैमें सीनियर तालीमदानन उस्तादन शागिर्दन वॾे अंग में शिरकत कई और तालीम के हथी वठाइण लाइ पोजीशन माणींदड़ शागिर्दन के सर्टिफिकेट एवॉर्ड पिण ॾिना। तालीमी सेमिनार तकरीब में गवर्नमेंट डिग्री साइंस कॉलेज के प्रिंसिपल सैयद इरफान अली शाह जिलानी, प्रोफेसर इमरान शेख, स्कूल के प्रिंसिपल मुख्तार अहमद चन्ना, शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि आवाज़ टीवी से ॻाल्हाईंदे चयो त मां ॾिठो त शागिर्द इंग्लिश ते जो ॻाल्हाईंदा पिया, कॉन्फिडेंस सां ॻाल्हाईंदा पिया ऐं हिकु अधु ॻाल्हि मां सच करे पुछो त नई ॿारनि मां सिखी आहे त जेका आहे ऐं इंग्लिश जी ज़रूरत आहे, इंटरनेशनल लैंग्वेज आहे, असांजे मुल्क जी ज़रूरत आहे। सां गॾोगॾु पंहिंजी सिंधी ॿोलीअ ते ऐं उर्दू नेशनल ॿोली आहे, इन्हनि ते बि सेमिनार थियणु खपनि। इहे जेके प्रोग्राम आहिनि इहे उन्हनि ॿारनि जूं एक्टिविटीज़ के उजागर करण जे लाइ आहिनि। हर कंहिंजो हिकु IQ लेवल हिकु जहिड़ो न आहे ऐं अहिड़ा प्रोग्राम जेके हूंदा आहिनि उहे जेके ॿार खे उन जी हिमत वधाइण जे लाइ हूंदा आहिनि। ॾाढी ख़ुशी थी थिए पई त हीअ असांजा जेके मुस्तक़बिल जा मेमार आहिनि उहे शयूं जेके हिन महिल ॿुधाइनि था पिया, जेके असां जेके इलाही देर सां पढ़ियोसीं। प्रोग्राम थींदा आहिनि सेमिनार जा, साइंस ते, मैथ ते, अंग्रेजी ते। फ़िलहाल असां अंग्रेजी ते कयो आहे ऐं हिननि कैंपस जा 3 ॿार 4 ॿार टिनी ब्रांचुनि में हलिया वेंदा आहिनि। असांजे गंबड़ कैंपस जा ॿार रानीपुर हलिया वेंदा, सोबोदर हलिया वेंदा, रानीपुर जा हेॾे ईंदा ऐं हिक ॿिए सां हिन जो थींदो आहे त जीअं ॿारनि जो कॉन्फिडेंस डेवलप थिए। प्रोग्राम जेको थियो आहे इहो स्टूडेंट्स लाइ तमामु बहितरु आहे। इन जी त मतिलबु त का अहमियत बयान ई नथी करे सघिजे। फॉर सपोज अगरि तव्हां ॾिसो इंग्लिश सब्जेक्ट डे बाय डे इंग्लिश सब्जेक्ट जेका अहमियत थी वधंदी वञे उन जी का हद ई न आहे। फॉर सपोज असांजा जेके पेपर्स था थियनि, फॉर सपोज अगरि CSS जा पेपर्स कंडक्ट था थियनि त उन में बि जेको मेन सब्जेक्ट आहे, फॉर सपोज अगरि एसे वग़ैरह था असां उते लिखूं त उहो बि असांजो इंग्लिश में आहे। हर साल हिते कंडक्ट कयो वेंदो आहे। इन जे लाइ त असां जेका आहे असां में सुठो माहौल क्रिएट थिए, टीचर सां गॾु असां स्टूडेंट्स खे बि मौक़ो ॾिनो वेंदो आहे। उहो इन जे लाइ त असांजी जेका इंग्लिश लैंग्वेज आहे उहा डेवलप थिए, प्रोनाउंसिएशन सही थिए, बंडल्स ऑफ वर्ड्स हुजनि असांखे ऐं असांजो कॉन्फिडेंस डेवलप थिए। ऐं मां इहो ई चवंदमि त हर इदारे खे मां इहो मैसेज ॾियणु चाहियां थी त उहो बि जेको आहे इन सेमिनार्स खे कंडक्ट करे। इन में जेके ॿार लिखनि पढ़नि था उन खां वधीक इन्हनि में जेका आहे एनर्जी प्रोड्यूस थी थी, उन्हनि में कॉन्फिडेंस अचे थो ऐं उहे उन्हनि खे ख़बर पए थी त असांजे दिमाग़ में केतिरी नॉलेज आहे ऐं उस्ताद बि उन्हनि में इलाही मुतमइन था थियनि। उस्तादनि जी महिनत थींदी आहे। जीअं त नाज़रीन एवरशाइन ग्रुप ऑफ कॉलेजिस पारां जेको आहे 3 रोज़ा इंग्लिश ग्रामर बाबति जेको आहे हिते सेमिनार कोठायो वियो। हिन सेमिनार में तव्हां ॾिठो त शागिर्दनि पारां जेको आहे इंग्लिश ग्रामर ते लेक्चर पिण ॾिना। कैमरामैन आकाश कुमार सां गॾु किशोर कुमार, आवाज़ TV न्यूज़, गंबड़।